दगण बोज़दार सॼी सिंध में उस्तादनि पारां सिंध हुकूमत जी सिंध दुश्मन पॉलिसी में बि गस्टा ऐं ऑल सिंध एम्प्लॉइज़ यूनियन जी सर ते भरपूर हिमायत कंदे दगण बोज़दार जी गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल गवर्नमेंट बॉयज़ दगण बोज़दार गवर्नमेंट बॉयज़ स्कूल भलो नाहियो दगण बोज़दार जे उस्ताद अकवाण महमूद लगारी ऐं मुमताज़ लाशर फ़िदा कलोई साजिद बोज़दार रहमान लगारी ॿियनि उस्तादनि तरफ़ां मुतालबनि जी मंजताला बाह ते कारी पटी ॿधी स्कूलनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई वई। संदन चवणु हो त सिंध हुकूमत असां उस्तादनि मथां सिंध दुश्मन पॉलिसी आणे ग़लति कयो आहे, जंहिंसां असां उस्ताद बिरादरी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त उस्तादनि जा DRA पेंशन इस्लाहात ग्रुप इंश्योरेंस समेत पघार में वाध ते टैक्स वारा बिल ख़त्म करे मुलाज़मनि सां दुश्मन पॉलिसियूं ख़त्म कनि। हुननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त सिंध जे मुलाज़मनि सां थींदड़ नाजाइज़ कटौतियुनि खे फिलफौर रोके ख़त्म करे उस्तादनि में बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में असां तदरीसी अमल जो बाइकआउट करे सख़्त खां सख़्त एहतजाज कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।